सगड़े जी कथा। अगे जमाने में एक राजा रूप कुमार नाले जो गुजरियो हुयो। उन्हें खे हिकु सुहिणी कन्या हुई जंहिंजो नालो सुंदरी हुयो। सुंदरी ॾाढी धर्म विचार जी हुई। उहा महादेव भोलेनाथ जी पूजा कंदी हुई ऐं हर साल महादेव जो सगड़ो छोड़ींदी हुई। राजा रूप कुमार खे पंहिंजी धीअ जी इहा ॻाल्हि कोन वणंदी हुई। राजा घणई दफ़ा महादेव जो सगड़ो छॾण लाइ मना कयो, पर सुंदरीअ पंहिंजे पिता जी ॻाल्हि न मञई। नेटी राजा लाचार थी वियो। मन में सोचियो त जेकॾहिं सभिनी ब्राह्मण खे घुराए सुंदरीअ खे कथा ॿुधाइण तां मना कंदुमि त महादेव जो सगड़ो छोड़ण छॾे ॾींदी। इहो वीचार करे राजा हिकिड़े ॾींहुं सभिनी ब्राह्मण खे घुरायो। चयो त जेको बि मुंहिंजी धीउ खे महादेव जे सगड़े जी कथा ॿुधाईंदो उनखे फांसीअ ते चढ़ायो वेंदो। सुंदरीअ हिकिड़ी महादेव जो सगड़ो छोड़ण लाइ सामान ठाहे वेठी हुई, पर उन वटि कोई बि ब्राह्मण महादेव जे सगड़े जी कथा ॿुधाइण कोन आयो। सुंदरीअ जे इहो हाल ॾिठो त घर खां ॿाहिरि निकिरी जंगल ॾे वई। वन में घुमंदी हिकु वण हेठां वेही रही त उतां हिकु कोढ़ियो ब्राह्मण लंघियो। कोढ़े ब्राह्मण बयाबान जंगल में कन्या खे अकेले वेठल ॾिसी पुछियो त हे देवी, तूं हिते छो वेठी आहीं? सुंदरीअ ब्राह्मण खे समूरी ॻाल्हि ॿुधाए ऐं कई त दया पाले मूंखे महादेव जे सगड़े जी कथा ॿुधायो। ब्राह्मण हुनखे चयो त चङो, तूं वञ, सॼी सामग्री खणी करे अच त मां तोखे कथा ॿुधायां थो। सुंदरीअ पंहिंजे घर खां पूरी सामग्री साणु खणी निकिती हुई। तंहिंजे सॼो सामान ब्राह्मण जे साम्हूं खणी रखियईं। ब्राह्मण समूरी सामग्री ठाहे कथा ॿुधाइण शुरू कई। कथा जे हलंदे हिकु माता उतां लंघे पई। उहा ब्राह्मण जी इहा ऐं उन कन्या खे कथा कंदे ॾिसी पाण बि कथा ॿुधण वेही रही। महादेव जी सगड़े जी कथा पूरी थी ऐं टिनिन इहा रीत महादेव जी वंदना करण लॻा। राजा जी धीउ वंदना पूरी करे सगड़ो छोड़ण ते ॾिसंदे ॾिसंदे कोढ़ीअ ब्राह्मण जो कोढ़ लही वियो। ब्राह्मण जो कोढ़ लथल ॾिसी उहा लंघाऊ स्त्री जेकी कथा वेठी ॿुधे पई अचरज में अची वई ऐं राजा जी कन्या सुंदरीअ खां पुछण लॻी, तव्हां हीअ कंहिंजो सगड़ो छोड़ियो अथव ऐं उन सगड़े छोड़ण मां ॿिया कहिड़ा कहिड़ा फ़ाइदा थींदा आहिनि? सुंदरीअ जवाबु ॾिनो त जेको बि जीव पंहिंजे मन में कहिड़ी बि इच्छा रखी महादेव जो सगड़ो छोड़ींदो ऐं धारण कंदो, उन जी उहा इच्छा पूरी थींदी। बोलियो महादेव भगवान की जय।